इंशाल्लाह उहे पे हलंदी ऐं पोइ इंशाल्लाह ताला वरी पंहिंजी वतन ते बस इहा दुआ कयो आशिको तव्हांजी इहा दुआ क़बूल वई त साईं अचे तव्हां दुआऊं घुरंदा हूंदा के आशिक हूंदा हिन जमात में वेठल रुगो इहा बस दुआ कयो त इन नौकरीअ मूं फारिग थी करे का अहिड़ी का नौकरी मिली वञे जो ते तव्हां बि उन में ख़ुशि हुजो ऐं हीउ बि गुनाहगार ख़ुशि हुजे मां ख़ुशि न हुजां मुंहिंजा जेके वॾा आहिनि उहे ख़ुशि हुजनि दुआ कंदो अलाए न कंदो जेकॾहिं कंहिंजी दिलि भरियल हूंदी त उहे चवंदा त साईं केॾांहुं चङो आहे जेकॾहिं कंहिंजी ठरियल दिलि हूंदी त उहे चवंदा साईं हिते चङो आहे साईं हिते चङो आहे अक्सर मां इहा ॻाल्हि तव्हांखे सदाईं चवंदो आहियां नाराज़ बि न थिजो परे कयो मूंखे तव्हां परे कयो मूंखे तव्हां पोइ पाण सम्झी सघो था त कीअं परे थियासीं ऐं कहिड़े तरीक़े सां परे थियासीं पोइ तव्हां पाण पंहिंजी दिलि खां पुछी ॾिसो त असां साईं खे कीअं परे कयोसीं वरी जेकॾहिं परे बि असां कयो आहे उनखे आणाए बि असां था सघूं जेकॾहिं असांजी ताक़त एतिरी हले थी तो साईं खे असां परे बि करे सघूं था मगर असांजी एतिरी बि ताक़त आहे जो साईं खे असांखे घुराए बि सघूं था जेकॾहिं हीउ रमज़ान जो महीनो हिते हुजूं हा इहो सॼो साल हिते हुजूं हा त बचो तव्हांजो हाफ़िज़ अचे इन्हीअ कम खे इन्हीअ कम हले पियो इन्हीअ कम स्पीड में हले पियो ख़बर अथनि लॉकडाउन हुयो माण्हू पिया चवनि अड़े बदिजी ॾे मुंहिंजा वाइदो आहे मुंहिंजो फौज या पुलिस या कहिड़ी बि आर्मीअ खे हिते अचणु ॾे जेकॾहिं हिते मुंहिंजे तॾे ते पहुची करे मस्जिद जा दरवाज़ा बंदि कनि नी जेकॾहिं अंधा थींदनि किथां नी मां साईं सॼण साईं जो ग़ुलाम बि न आहियां जेको बि आशिक़ मिले पियो जो मदरसो हले पियो कहिड़ी ॻाल्हि हिते अचनि त सही ईंदा ई कोन हाँ ईंदा ई कोन इन्हीअ मदरसो तेज़ीअ में सभु हले पियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे कोठ जी मस्जिद आहे इनखे आबाद करण में तव्हांजो हथु आहे इन में तव्हांजी ताक़त घुरिजे ईअं न त हिकिड़ो ॻोठ वारो ॾींदो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बसि न पैसनि जी ज़रूरत आहे पैसा आवे त ईमान जावे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पैसनि जी ज़रूरत न आहे प्यार जी ज़रूरत आहे मोहब्बत जी ज़रूरत आहे इश्क जी ज़रूरत आहे बसि आशिकी थी ॾेखारियो मगर इहो मदरसो अहिड़े तरीक़े सां पियो हलंदो जंहिंजी का इंतिहाई न आहे इंशाअल्लाह ताला अहिड़ो त हीउ मदरसो तव्हांजो मची ॾेखारींदुसि अहिड़ो त सभा जी का हद ई न आहे का बसि तव्हांजी अपील ऐं दुआ खपे तव्हांजी इंशाअल्लाह ताला जेकॾहिं फिर मौक़ो मिलियो त हिन अंगण ते तव्हांजे अंगण ते ईंदासीं मगर जेकॾहिं तव्हां कम मूंखे सही करे न ॾेखारियो त हीउ गुनाहगार हीउ सूरत कदीर जी आहे ॻाल्हाए फ़क़ीर पियो यादि रखो हिन तव्हांजे कदीर खे एॾो मां परे छॾींदुसि जिथां कोई बि वापसि न मोटी आयो आहे उन जॻह ते हिन फ़क़ीर खे मां कदीर खे छॾींदुसि यादि रखो सुठो त पंहिंजी मस्जिद खे आबाद कयो हीअ जेके जितियूं आहिनि हीअ जेके अखियूं तव्हां पंहिंजे ॾिसी रहिया आहियो इहो आख़िरात ठाहिया अथनि इहे कंहिंजे करे मुस्लमान कोन था अचनि तंहिंजे करे आख़िरात ठाहिया अथनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचड़ा पंहिंजे मदरसे में छॾियो हाफ़िज़ सां प्यार कयो हाफ़िज़ सां मोहब्बत कयो अहिड़ो त प्यार ॾियो जीअं सां ॻाल्हाए ईअं न चयो जीअं मूंसां ॻाल्हाईंदा हुयो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हेॾे ॾिसो हिन मदरसे खे आबाद कयो हिन मस्जिद खे आबाद कयो इंशाअल्लाह ताला जेकॾहिं रही ज़िंदगी रिटायरमेंट खां पोइ बि मां तव्हांजो आहे हींअर बि तव्हांजो आहे लेकिन किथे भी कोई भी हाफ़िज़ हुजे उनखे नौकरी मिली हुजे वो फिर मदरसे में आयो हुजे ना मुल्क ना ये थी न तो सके जंहिंखे नौकरी मिली हुजे वो पंहिंजी नौकरीअ में ख़ुशि आहे मगर मूंखे नौकरी मिली आहे हींअर बि मां तव्हांजो अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे अल्लाह ताला तव्हांजो ख़र्च क़बूल ऐं मंज़ूर फरमाए हिते अचण वेहण दुआऊं करण हाणे इहा वधीक दुआऊं घुरिजो ऐं जंहिंजा अबो अमा हे दुनिया छॾे विया आहिनि उन जे लाइ बि दुआऊं घुरिजो जेके बि बीमार आहिनि उन जे लाइ बि दुआऊं घुरिजो त अल्लाह ताला करे उनखे शिफ़ाए कामिला अता फरमाए अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार पूजा करियो रब्बा निजा अल्लाह से
مجھا کریم ربنا تصور یہ جو ثواب جن کو جو پڑھی وسی مجھا اللہ سے مجھے ثواب حضور پاک صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی دربار میں توفیقاً ہدیت پیش کر قبول منظور فرما مجھا اللہ سے مجھا کریم رب پانچے حبیب جے صدقے میں پانچے نفلا رہے ایہ جے صدقے میں جے بیمار ہیں اللہ شفا کاملہ عطا فرما جے بے روزگار ہیں مجھے اللہ سے ان کے حلال رزق عطا فرما جے مجھے کریم رب بیچے تکلیف میں ہیں مجھے اللہ سے انہیں جو بیچے تکلیف دور عطا فرما مجھے اللہ سے ان کو قبول منظور فرما مجھے اللہ سے اساں سبنی مسلمان باہر جے ابے اما جی مغفرت عطا فرما جے بھی جماعت سگوری ہے مجھے اللہ سے ساری جماعت جی مغفرت عطا فرما مجھے اللہ سے اساں سبنی جے ابے اما باہر بینورن جن بھی اساں کے دعا جی اپیل کیا ہے مجھے اللہ سے ان کے صدا سلامت رکھو ان جے ابے اما کے صدا سلامت رکھو ان جی مغفرت عطا فرما مجھے اللہ سے اساں سبنی جی ٹوٹی پھوٹی دعاؤں پانچے دربار میں قبول منظور فرما مجھے اللہ سے بیانات میں نعت سبوریہ میں حمد شریف میں جکا بھی کبھی کو تئی کیا مجھے اللہ سے اساں سبنی کے معاف فرما مجھے اللہ سے سبنی کے بخش فرما مجھے اللہ سے مو گناہگار جو یہ دعاؤں قبول منظور فرما اساں سبنی جا گناہ معاف فرما اساں سبنی جو خطاؤں معاف فرما مجھے اللہ سے کوئی کم کرا جے میں تو جی ذات ہے مجھے مدنی گھوٹ جی ذات ہے راضی مجھے مجھے اللہ سے مجھے حبیب جی صدقے میں کوئی کم کرا جے میں تو جی ذات ہے مجھے حبیب جی ذات راضی مجھے اللہ سے اساں سبنی کے پنجی وقت نماز پڑھنے جی توفیق عطا فرما اللہم ربنا آتنا فی الدنیا حسنۃ وفی الآخرۃ حسنۃ وقنا عذاب النار وصلی اللہ تعالی علی خیر خلقہ محمد وآلہ وصحبہ اجمعین